वो निज़ाम तारीख़ हिक सां अॻियां वधंदो आहे। दोस्तों ऐं साथियों, सिंध जे हुक्मराननि उहो फ़ैसिलो करे छॾियो आहे। हुक्मरान माना छा? लिकाइण जी का बि ॻाल्हि कोन्हे। ही जेका सरदारीअ जी हुकूमत आहे, ही जेका पीपल्स पार्टी आहे, जेका 17 सालनि खां वठी ही जेको हिननि सिंध खे अज़ाब ॾिनो आहे, सिंध खे जेका हिननि तबाही ॾिनी आहे, उन तबाही जी जेका समूरी ज़िम्मेवार आहे उहा पीपल्स पार्टी आहे। हुननि शहर विकिणी छॾिया। पीपल्स पार्टी कोयलो विकिणी छॾियो। कोयलो असांजो घर मां निकिरे थो, उतां जेका बिजली पैदा थिए पई उहा सिधी हली वञे थी नेशनल ग्रिड में, ऐं पोइ असांखे उहा मिले ई कोन पई। ही जेको कोयलो वियो, ही जेका गैस आहे असांजी गैस आहे, असांखे गैस नथी मिले। बिजली असां पैदा कयूं था, बिजली असांखे नथी मिले। ही रेवेन्यू असां ॾियूं था, तमामु वॾो हिसो रेवेन्यू में असां ॾियूं था। असांखे 15, 16 या 17 या 20 सैकड़ो मिले थो, ॿियो सभु उहे खणनि था। मातम में गीतनि खे नचण कोन आयो, सुॾकनि में हुई सिंध खिलण कोन आयो। जंहिं देश जे गद्दार सां हाँ कयो, उस्ताद खे हुन सां ठहण कोन आयो। ही पंहिंजा गद्दार आहिनि, पंहिंजनि जी गद्दारीअ जे करे ही सॼी साज़िश थिए पई। ही पीपल्स पार्टी जेका सिंध असेंबली में वेठी आहे, पीपल्स पार्टीअ जा जेके मेंबर आहिनि उहे या क़ौमी असेंबली में जेके वेठा आहिनि, मां ई थो चवां तव्हां ॾिठो कल्ह टियों सकरनि में पहिरियों दफ़ो खदड़ा निकिता आहिनि। खदड़नि पाणीअ जे लाइ, खदड़नि सिंध जे दरिया कैनालनि जे लाइ एहतजाज कयो आहे। ही जेके असेंबलियुनि में खदड़ा वेठा आहिनि, हिननि खे का बि ख़बर कोन्हे त असांजी सिंध वीरान पई थिए, असांजी सिंध तबाह पई थिए, असांजी सिंध बर्बाद थींदी। हिननि सिंध असेंबली में वेठल ऐं क़ौमी असेंबली में वेठल जेके मेंबर आहिनि, जेके चपनि खे चुनो लाइ वेठा आहिनि, उन्हनि खां सकरनि वारा खदड़ा भला आहिनि, 1000 दफ़ा भला आहिनि। जन एहतजाज कयो आहे त 6 कैनालनि जे ख़िलाफ़ असीं एहतजाज कंदासीं। कल्ह तो ॾिठो त हिते सिंध जो फनकार ख़ालिद भट्टी जी अॻवानी में ही जेका सूफ़ी लॾो आहे, कल्ह मेड़ में ख़ालिद भट्टी जे अॻवानी में ही सूफ़ी फनकार हुते रोडनि ते रस्तनि ते निकिता, उन्हनि जिदोजहद कई आहे ऐं उन्हनि चयो त असीं फनकार बि मैदान में आहियूं, ही खदड़ा बि मैदान में आहिनि। त सिंधियो, ही जेके हुक्मरान आहिनि, ही जेके असेंबली में वेठा आहिनि, इहे खदड़नि खां वधीक न आहिनि। तारीख़ में जॾहिं ज़िक्र निकिरंदो त पंहिंजे वतन, पंहिंजे धरती, पंहिंजे वसीलनि ऐं पंहिंजे दरिया खे बचाइण जे लाइ ही खदड़ा मैदान ते हुआ। भली उहे कहिड़ी बि जलसा हुजनि, पर उहे मैदान ते हुआ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे पाणीअ लाइ विड़ा हुआ। पर ही जेके असेंबली में वेठल आहिनि, इन्हनि कुझु बि कोन कयो। तारीख़ में इन्हनि जो नालो मीर चनेसर हूंदो, नाउमल हूंदो ऐं ॿिया जेके मीर जाफ़र हूंदो। इहे जेके गद्दार आहिनि, ही जेके हुक्मरान वेठा अथव, जेके सदर आहिनि, वज़ीर आला आहिनि, या असेंबली में वेठल आहिनि, या जेके वज़ीर आहिनि, तारीख़ में मीर जाफ़र जे नाले सां सुञाता ॾींदा, तारीख़ में चनेसर जे नाले सां सुञाता ॾींदा। त दोस्तों साथियो, अचो जंहिंजे ज़हन में इहो आहे पासे फरीदाबाद में हिते चंद 100 माण्हू, कुझु माण्हू जेके सियासी माण्हू, समाजी माण्हू, सहाफ़ी, ॿिया जेके वकील आहिनि, इहे छा कंदा त उन्हनि जे ज़हननि में इहा ॻाल्हि रखणु खपे त तारीख़ में ही जेके सिंधी माण्हू आहिनि, इहे थोरा थधा आहिनि, इहे थोरा गरम देर सां थींदा आहिनि, पर जॾहिं गरम थींदा आहिनि त पोइ तव्हां ॾिठो हिननि जनरल अयूब सां कीअं विया हुआ, जेको वञी उन जो तोक हुयो, वञी उन जे तोक खे तख्ता कयो, तोड़े छॾियो। इहे सिंधी माण्हू हुआ जॾहिं जाॻिया हुआ। तव्हां ॾिठो जॾहिं एमआरडी तारीख़ हली हुई त जनरल ज़िया जहिड़ो जेको डिक्टेटर हुयो, माण्हू चयो त ही कॾहिं कोन ईंदो,
माशाअल्लाह जो कारी दौर हो पर जड़े मानू उठा होया दहशत के टोड़े दबा के टोड़े ऐ उनन पुरमन एहतजाज कयो उनन मज़ामत कई जिया जड़े दादू में आयो हो पर को मानू हो वो मानू उते दादू में जड़े जड़े जा पतो पर को बहादुर मानू एकड़ो वतन दोस्त मानू वो भरसा भी रहो उन्हें छापयो उन अजीब गाल कई फरीदाबाद जा रवासियो वो मानू उन पांजे गोड हुई उनके खमीस हुई जय रस्ते सा चनल दिया लंघियो पे तोते भरसा बेही ऐ जरे छोद फौज तमाम घणी हुई दहशत वहशत हुई तई चुप करे वेठो जीअं जिया जी गाड़ी आई फौज आई तई वो मानू उतां निकरी विच रोड ते दादू जे शहर में भी वो जेका गोड हुई अंगोशो वो परे करे उछले ऐ खमीस मथे करे वो घणो ने जिया के ॾेखारी हुई त जा दादू जा माण्हू ही माण्हू कई ऐं मज़ामत कंदई त दादू जे माण्हुनि उन्हनि कड़हनि ते तुतनि ते जिया जा फोटो रखी ऐं उनखे जवाबु ॾिनो हुयो त दादू जा माण्हू उन खां पोइ वियतनामी माण्हू लेखिया विया ऐं पोइ तारीख़ में उनजा गीत चया विया त दादू मोरे मेहण में हू ढाटीअड़ा पुट ढोर कुठा त इहे ढाटीअड़ा पुट हुया जन जिदोजहद कई जिदोजहद के जरिए जनरल जाके शिकस्त ॾिनी हुई तो ॾिठो त जॾहिं मुशर्रफ आयो हुन एमरजेंसी लागू कई हुन चयो मां वरी डिक्टेटर आहियां तव्हां ॾिठो त सिंध जे माण्हुनि छा हुननि जिदोजहद कई हुन चीफ जस्टिस खे हटाए छॾियो चीफ जस्टिस खे हटाए छॾियो हुन चयो त मां चुनियल आहियां ऐं मां हीअं कंदुसि हुन अकबर बुखटीअ खे क़तल करे छॾियो चयो मां हिट कंदुसि त पोइ तूं किथे हूंदो हूंदे पर तव्हां ॾिठो त सिंध जा माण्हू पोइ पाकिस्तान जा माण्हू ही जेके वकील हुया हुननि जिदोजहद करे हुन जनरल मुशर्रफ खे शिकस्त ॾई ऐं हुन जिदोजहद जे नतीजे में जस्टिस इफ्तिकार रहमान चौधरी खे पंहिंजे साॻे मनसब ते पहुचायो हुयो त दोस्तो ऐं साथियो अॼु उहा साॻी जिदोजहद जारी आहे कल बि हिते एहतजाज थिया समूरी सिंध एहतजाज जे मैदान ते आहे अॼु असांजा जेके वकील आहिनि ॿुधणु खपे सम्झणु खपे एसएसपी हज़रात जेको हुन चयो त मां होम मिनिस्टर जो हाणे चाहियां ऐं कुझु नथो थी सघे पर वकीलनि जिदोजहद कई तव्हां ॾिठो कल्ह हुननि होम मिनिस्टर जो जेको हाणे जो हो वकील रमज़ान एसएसपी हैदराबाद उहो हटी वियो हुननि घोड़ा खोरिया अॼु जेके हैदराबाद जा समूरी सिंध जा जेके वकील आहिनि उन्हनि जो कराचीअ में सीएम हाउस आॾो समूरी सिंध जा वकील गॾु थी उहे चैलेंज कंदा उहे ऐलान कंदा त असांखे छके नाल मंज़ूर न आहिनि असांजा तव्हां सां गॾु सिंधियो फरीदाबाद जा रवासियो तव्हां सां गॾु वकील मैदान ते आहिनि तव्हां सां गॾु जेके संस्कार मैदान ते आहिनि ऐं जेके धिकार तबिको आहे समाज जो जेके खिदड़ा आहिनि इहे मैदान ते आहिनि तव्हां पंहिंजे पाण खे पुछो त छा तव्हां खां वधीक हूंदा आहिनि खिदड़ा उहे उथिया आहिनि तव्हां असांखे पंहिंजे वतन लाइ पंहिंजे दरिया लाइ अचिणो पवंदो जेकॾहिं न थींदो पोइ तारीख़ में विसारजी वेंदो आख़िर में तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां थो भई जेको वतन आहे ही वतन जे वतन लाइ असांजा अबा असांजा ॾाॾा अरगोननि सां विढ़िया तुर्खाननि सां विढ़िया तातारनि सां विढ़िया अंग्रेज़नि सां विढ़िया ऐं मार्शलनि सां विढ़िया पाकिस्तान जे जनरलनि सां विढ़िया उन्हनि समूरनि खे उन्हनि शिकस्त छा अॼु असां पंहिंजो दरिया जिदोजहद न करे उन्हनि जेको वतन छॾियो आहे असां तव्हांजे हवाले कयो आहे छा असां उन पंहिंजे वतन खे छॾे ॾींदासीं त असांजो वतन चंद गदारनि चंद वॾेरनि चंद सरदारनि जे हवाले हुजे ऐं उहे तव्हांजे वतन खे नीलाम करे हलिया वञनि हीअं करे न थींदो जिदोजहद यादि रखो तव्हां न कंदो त ॿिया कंदा न कंदा ईंदड़ नस्ल कंदो पर जॾहिं ईंदड़ नस्ल कंदो त हुनजा तव्हां मयारी थींदा जेके माण्हू हुया हुननि सिंध जे दरिया खे बचाइण जे लाइ का बि जिदोजहद न कई ऐं फ़क़ति अयूब जो ई नज़म चई पंहिंजी जाइ वठंदुमि त वक़्तु तमामु घणो थी वियो आहे अयूब चयो आहे
ज़बान पंहिंजी आई सादी ज़बान पंहिंजी आई सादी मता तो लेखे ठरी वई आहे अञा त दिल आहे चंचल मता तो सम्झे मरी वई आहे भली तूं भेले गुलाब ताज़ा सभई जनाज़न मथे रखी छॾ भली असां खां लिकाए तारा सितम असां ते सते रखी छॾ न फ़र्क़ु ईंदो न फ़र्क़ु पवंदो इहो त दिल में लिखी रखी छॾ न इश्क पंहिंजो करे झुकियो आहे न इश्क पंहिंजो करे बि झुकंदो भली ज़बानूं वॾाओ चितो करनि पंहिंजो निगाहूं चवंदियूं झुकण असांजो उसूल आहे बेहसीन ज़बान तुंहिंजो निगाहूं कबूल आहे असां त सच जो पका पुॼारी असांजो सच खे सवार आहे असांजो सची ईमान आहे जीअं संग जीअं तव्हां